शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुजाहिद दोस्तों, मां वहाँ जे साम्हूं चंद लम्हनि जे लाइ दोस्तनि जी दरख़्वास्त ते हाज़िर थियो आहियां। दूर दराज सफ़र तय करण खां बाद असांजा आयल मेहमान जेके स्टेज ते विराजमान आहिनि, अमां उन्हनि जे दरमियान में मां हद फासिल न थींदुसि। एतिरो ई सिर्फ़ अर्ज़ु कंदुसि, उलमा जी ख़िदमत, मदारिस जी ख़िदमत, क़ुर्रा हज़रात ऐं हफ़ाज़ जा ख़िदमत ये अमन जे साम्हूं आहिनि। मां पंहिंजे तिलावत कंदड़ मेहमान ख़ास शाह साहब जन जी तिलावत खां जंहिं अंदाज़ सां मलहूज़ ख़ातिर थियो आहियां, मां अव्हां खे बि मुतवज्जह करणु चाहियां थो इन तरफ़ त हिन वक़्त बि जेके मुंहिंजी मजलिस में हिते वेठा आहिनि, मां दोस्तनि जे चहिरे जो मुतालो पियो कयूं, महसूस ईअं थिए पियो त हर ईमान वारो ईमान हर मुस्लमान जे दिल में मौजूद आहे। हर ईमान वारो चाहे पियो त मुंहिंजा बचड़ा बि शायदि इन कारी साहब जहिड़ा हुजनि हा। जीअं अॼु तव्हां हिन मजलिस जे अंदरि ऐं मां पाण हिन मजलिस जे अंदरि पंहिंजी औलाद, पंहिंजे नौजवान ऐं नंढड़नि जे लाइ इहा ख़्वाहिश पे रखी, इन्ही जो अंदाज़ त उन ॾींहुं थींदो जॾहिं हशर जे मैदान जे अंदरि मूंखां अॻु आलिम ऐं मुंहिंजे मुअज़्ज़िज़ मोहतरम मौलाना साहब ऐलान पे कयो ऐं दौरान ऐलान अव्हां जे साम्हूं हिकु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पेश फरमायो त क़यामत वारे ॾींहुं जॾहिं ताज पहिराया वेंदा वालिदैन खे, सोचण वारो सोचींदो त हीअ कहिड़ा आहिनि। मां त इन में इहो अर्ज़ु कंदुसि त हर हिकु ईमान वारो उते छा बल्कि हशर जे मैदान में समूरा हाज़रीन चाहींदा कि शायदि असां बि ईअं हुजूं हा। क़ुर अहिड़ी शइ आहे, हिते त अफ़सोस थोरो आहे, हिते त चंद घड़ियुनि जो अफ़सोस आहे, चंद लम्हनि जी तमन्ना आहे, लेकिन हुते जो अफ़सोस, हिन अफ़सोस जो तदारुक मौजूद आहे। हिन अफ़सोस जे लाइ तव्हां असां कुझु न कुझु करे सघूं था, लेकिन जॾहिं उहो दस्त अफ़सोस मलींदासीं हशर जे मैदान जे अंदरि त पोइ का शइ असांखे हथ कोन ईंदी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहा ई महिनत आहे उलमाए किराम जी। उलमाए किराम चाहिनि था त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम हे क़ुर जा ख़ादिम हुजनि। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम क़ुर सां मोहब्बत करण वारा हुजनि। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम क़ुर जी इत्तबा करण वारा हुजनि। उलमा जा मुखालिफ़, उलमा जा दुश्मन, उलमा खे मिटाइण वारा उहे चाहिनि था त न क़ुर हुजे, न क़ुर सां मोहब्बत करण वारा हुजनि, न क़ुर जी इत्तबा करण वारा हुजनि। पोइ असांखे कहिड़ो थियणु खपे? असांखे उलमा जे मिशन सां गॾु हलणु खपे। असांखे असांजो अमल, असांजो किरदार,
असांजो उथणी, असांजी वेहणी, असांजो दर्द, असांजो फिक्र वो हुजे जेको उलमा जो फिक्र आहे। दुनिया चाहे थी मदारस न हुजनि, मसाजिद न हुजनि, अज भी मुक़्तदर क़ुव्वतूं ऐं हुकूमत जे अंदरि मौजूद हुकूमत जो गुज़रा उनकी मशीनरी अचण सां ई उन्हनि इहो ऐलान कयो हुयो अॼु जे मौजूदा नाम निहाद वज़ीर आज़म त असां दीनी मदारिस जे लाइ अब सरे नओ सोचींदासीं। असां उन्हनि जे अल्फाज़ कोन वक़्तु महसूस कयोसीं त अव्हांजी सोच छा आहे, अव्हांजो फिक्र छा आहे, अव्हां मदारिस को कहिड़े अंदाज़ सां मदारिस खे सम्झो था। तव्हांजो फिक्र, तव्हांजी सोच, तव्हांजे आबा अजदा यहूदनि जे एजेंट, अमेरिका जे एजेंटनि वारी आहे। हिते गुलामान मोहम्मद जा मुसलमाननि जो राज आहे। तव्हांखे उन सोच सां इंशाअल्लाह कतल कोन सोचणी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हे 2 साल ॾेढ दौर जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते यहूदी एजेंटनि जो जेको रस्ता रोक थियो आहे उन साबित कयो आहे त इंशाअल्लाह ताला हे मुसलमान ज़िंदा है, बाग़ैरत आहे ऐं इंशाअल्लाह इन गैरत से इन ज़मीन सरज़मीन क़ुरान ऐं मदारिस जी हिफ़ाज़त जो ज़िम्मेदार है इंशाअल्लाह। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायद मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान। हमारा गोठन के अंदर ये इज्तिमा, ये मेलाका, ये मामूली नजर कौन था चलो उनके उन्होंने ये समझो तीर हिंद के उनके लगन था। असां यो न सोचूं ये सारा नंढा मेलाका आहिनि। मां अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह हिन ॻोठ वारनि खे, हिन इलाइक़े वारनि खे उमूमन ऐं मौलाना अब्दुल मुहानी साहब प्रतापी खे ख़ुसूसन मुबारकबाद अर्ज़ कंदुसि त तव्हां कोशिशि कयो त इन क़िस्म जा मेलाका हर ॻोठ में थियनि ताकि यहूदी एजेंटनि खे हर ॻोठ में इहो पैगाम वञे त ही क़ौम तव्हां खां नफ़रत करे थी। ही क़ौम गुस्ताखाने नबी जी को नफ़रत करे थी, नफ़रत जो इज़हार करे थी ऐं अव्हां को बि मुतालबो थी करे त तव्हां उन्हनि गुस्ताख मुल्कनि सां नाता ख़तमु कयो। जन गुस्ताख मुल्कनि जे अंदरि आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान मुबारक जे अंदरि खाका शाया कया वेंदा आहिनि ऐं हुकूमती सरपरस्ती में खाका शाया कनि था। हुकूमती सरपरस्ती में तौहीन थिए थी त छा तव्हां मुतफ़िक़ आहियो त असां उनजी मुज़म्मत कयूं था? हथ वधे खणी करे सभु इंसान इत्तफ़ाक़ जो इज़हार कयो। नारे तकबीर, ताज तख्त खत्म नबूवत, ताज तख्त खत्म नबूवत, फरास जे कुद्दन थे, फरास जे कुद्दन थे, फरास जे सदर थे। बस मां एतिरो अर्ज़ कंदुसि, उन्हनि ताईं इहो पैगाम मोकिलणु चाहियां थो त ग़ुलामान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेअमल थी सघे थो, बेअमल आहे, कसूर आहिनि, गुनाह आहिनि। उन्हीं जे लाइ अल्लाह जी रहमत में उम्मीद आहे रब ताला मग़फ़िरत फरमाईंदो। बेग़ैरत कोन्हनि, ही ग़ैरतमंद आहिनि। इन गैरत जे सदके अल्लाह तबारक व तआला क़यामत वारे ॾींहुं आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात जी सफ़ में शिरकत जी तौफ़ीक़ फरमाए करे निजात जो फ़ैसिला थींदा। आख़िर दवान अल्हम्दुलिल्लाह।